ओम शांति। दीदी मिले तारीख 11/3/2026। मीठा मीठा बाप तेरे चुनता मीठी मीठी बार याद जी यात्रा में रेस करो त पुण्य आत्मा ठही वेंदो, स्वर्ग जी पातशाही मिली वेंदी। प्रश्न: ब्राह्मण जीवन में अगर अतींद्रिय सुख जो अनुभव न थींदो आहे त छा सम्झणु खपे? ज़रूरु सूक्ष्म में भी कोई न कोई पाप आहे। देह अभिमान में रहण सां ही पाप थींदो, जे कारण न सुख जी अनुभूति न करे सघंदा आहियूं। पंहिंजे खे गोपी आहियूं सम्झंदे हुए भी अतींद्रिय सुख जी वासना न ईंदी आहे। ज़रूरु कोई भूल हूंदी आहे, हिन करे बाबा खे सच सच बदलाए करे श्रीमत पठंदा रहो। ओम शांति। निराकाश भगवान वाचे हाणे निराकार भगवान चइबो ही आहे शिव खे। उन्हनि जा नाम भल केतिरा भी भक्ति मार्ग में रखिया आहिनि, ढेर नाम आहे, तॾहिं त विस्तार आहे न। बाबा ख़ुदि अची करे बतलाईंदा आहिनि कि हे ॿार, मुझ पंहिंजे बाप शिव खे तव्हां यादि कंदा आया आहियो। हे पतित पावन नाम त ज़रूरु हिकु ही हूंदो न। ॾाढा नाम हली न सघनि, शिवाय नमः चईंदा आहिनि त हिकु ही शिव नाम थियो न। रचता भी हिकु ही थियो। ॾाढा नाम सां मुंझी वेंदा आहिनि। जीअं तव्हांजो नाम पुष्पा आहे, उनजे बदिले अगरि कोई तव्हांखे शीला चए त तव्हां रिस्पॉन्ड कंदा न कंदा न, सम्झंदा ॿिए कंहिंखे सत्ता करनि। इहे भी ईअं ई आहे न। उन्हनि जो नाम हिकु ही आहे, परंतु भक्ति मार्ग थियण जे कारण ॾाढा मंदिर ठाहिण जे कारण क़िस्म क़िस्म जा नाम रखी छॾिया अथनि। न त नाम त हिकु ही हूंदो आहे न। गंगा नदी खे यमुना नदी छो चईंदासीं? कोई भी चीज़ जो नाम हिकु ही प्रसिद्ध हूंदो आहे। ये शिव नाम भी प्रसिद्ध आहे न। शिवाय नमः ॻायल आहे न। ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः, पोइ चईंदा आहिनि शिव परमात्माए नमः। छोजो उहो ऊचते ऊच आहे न। मनुष्यनि जी बुद्धि में रहंदो आहे। ऊचते ऊचो निराकार खे चईंदा आहिनि। उन्हनि जो नाम हिकु आहे। ब्रह्मा खे ब्रह्मा, विष्णु खे विष्णु ही चईंदासीं। ॾाढा नाम रखण सां मुंझी वेंदा आहिनि, रिस्पॉन्ड न मिलंदो आहे न, ऐं न उन्हनि जे रूप खे ही भी ॼाणंदा आहिनि। बाबा ॿारनि खे सां ही अची करे ॻाल्हियूं कंदा आहिनि। शिवाय नमः चईंदा आहिनि त नाम ठीकु आहे। शिव शंकर चइण भी रॉन्ग थी वियो। शिव शंकर नाम अलॻि आहे, जीअं लक्ष्मी नारायण अलॻि अलॻि आहिनि। वैसे नारायण खे त लक्ष्मी नारायण न चईंदासीं न। अॼुकल्ह त पंहिंजे मथां ॿ नाम रखी छॾींदा आहिनि। देवताउनि जे मथां ईअं डबल नाम न हुया। राधे जो अलॻि, श्री कृष्ण जो अलॻि। हिते त हिकु ही नाम राधे कृष्ण लक्ष्मी नारायण भी रखी छॾींदा आहिनि। बाप भी सम्झाईंदा आहिनि क्रिएटर हिकु ही आहे, उन्हनि जो नाम भी हिकु ही आहे, उन्हनि खे ही ॼाणणो आहे। चईंदा आहिनि आत्मा हिकु स्टार मिसल आहे, भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे सितारो। पोइ चईंदा आहिनि आत्मा सो परमात्मा, त परमात्मा भी स्टार थी वियो न। ईअं न कि पोइ त अगरि आत्मा सो परमात्मा आहे त आत्मा हिकु स्टार आहे, त परमात्मा भी स्टार थी वियो। पोइ छो चईंदा आहिनि नाम रूप सां न्यारो आहे या ॾाढो तेजोमय आहे। ईअं न कि आत्मा नंढी वॾी थींदी आहे, है न। ॻाल्हि त ॾाढी सहज आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां पुकारंदा आहियो हे पतित पावन अचो, परंतु उहो पावन कीअं ठाहींदा आहिनि इहे कोई भी न ॼाणंदा आहिनि। गंगा खे पतित पावन ई सम्झी वठंदा आहिनि। पतित पावन त हिकु बाबा ही आहे। बाबा चईंदा आहिनि मां अॻियां भी चईंदो हुयो मनमना भव मामिकम यादि करो। सिर्फ़ु नाम बदिली छॾियो आहे। ॿार सम्झंदा आहिनि कि बाबा खे यादि करण सां वरसो अंडरस्टूड आहे। मनमना भव चइण जी भी दरकार न आहे, परंतु बिल्कुलु ही बाबा खे ऐं वरसे खे भुलिजी विया आहिनि। हिन करे चईंदा आहिनि मुझ बाप ऐं वरसे खे यादि करो। बाप आहिनि स्वर्ग जा रचयिता, त ज़रूरु बाप खे यादि करण सां असांखे स्वर्ग जी बादशाही मिलंदी न।
ॿारु पैदा थियो ऐं बाप चईंदा वारिस आयो, बची पैदा थींदी त न चईंदा तव्हां आत्मा ई सभु ॿार आहियो। चईंदा बि आहिनि आत्मा हिकु स्टार आहे, पोइ अंगूठी मिसल कीअं थी सघंदो आहे। आत्मा एतिरी सूक्ष्म चीज़ आहे, इन अखियुनि सां ॾिसण में न ईंदी आहे। हा, उन्हनि खे दिव्य दृष्टि सां ॾिसी सघंदा आहिनि आत्मा खे, परंतु हुन में बि छा, छोजी अव्यक्त चीज़ आहे न। दिव्य दृष्टि में चैतन्य ॾिसण में अचे पोइ ग़ाइबु थी वेंदो, मिलंदो त कुझु न, सिर्फ़ु ख़ुशी थींदी आहे। हाणे ॾिसो, जीअं भक्ति मार्ग में माण्हू सोचंदा आहिनि की असांखे न देवी देवतनि खे राधे ॾेखाए में ॾेई वञे। हाणे हुननि राधे खे ॾिसी वरितो अव्यक्त में, कृष्ण खे ॾिसी वरितो, कंहिंखे बि ॾिसी वरितो, त उहो ख़ुशि थी वेंदा आहिनि। लेकिन असांखे बाबा छा चईंदा आहिनि कि उहो राधे कृष्ण लक्ष्मी नारायण उहो हीअं कीअं ठहिया। उहा असां बि पंहिंजी बुद्धि उन अनुसार बुद्धि द्वारा सम्झूं कि उहा ईअं कीअं ठहिया, है न। त इहो थींदो आहे कि अगरि असां शिव बाबा खे बि ॾिसी छॾियो, शिव बाबा हिकु स्टार नज़र, जॾहिं असांखे उहो नज़र आए त असांखे उहो पल ॾाढो सुठो अनुभव थियो, ॾाढो सुठो पियो लॻे त असां बि त आत्मा आहियूं न। त मतिलबु असांजी आत्मा जो बि कंहिंखे साक्षात्कार थिए त असां द्वारा बि उन्हनि खे उहो ई सुठो अनुभव थिए, त उहा असां कीअं पंहिंजे अंदरि उहो धारण करूं। त आत्मा छा आहे, मन बुद्धि संस्कारनि जी ठहियलु आहे, हुननि में मन बुद्धि संस्कार आहे। त शिव बाबा जे मन में अहिड़ी संकल्प, अहिड़ी सम्झ, अहिड़ा स्वभाव संस्कार आहिनि, तॾहिं त उन्हनि जो साक्षात्कार थींदे बि एॾी ख़ुशी थींदी आहे, एॾो चमकंदो उहो सितारो। त असां ज्ञान मार्ग छा सेखारींदो आहे कि हमेशह सम्झो असां बि उहो कीअं ठहूं, पुरुषारथ करियूं। हाणे जीअं अॼु अव्यक्त दादी जो दिवस मल्हाईंदा आहिनि, है न, गुलजार दादी खे माण्हू यादि कंदा, हा दादी हीअं कंदा, मतिलबु हुननि जी प्रेज़ेंस में माण्हुनि खे ॾाढो सुठो लॻंदो हुयो, ॾाढो अनुभव थींदो हुयो। त सिर्फ़ु ॾींहुं मल्हाइण सां कुझु न थींदो, मतिलबु हुननि छा पंहिंजे अंदरि कहिड़ी धारणा पकी कई, कहिड़ो संकल्प सदा रहंदो हुयो, जंहिंसां कहिड़े समान में उहे सदा रहंदा हुया, बाबा जी श्रीमत की कीअं पालना करे हलंदा हुया, कीअं हुननि जो स्वभाव संस्कार, उहो बि त आत्मा ई हुया न। त ज्ञान मार्ग असांखे इहो सेखारींदो कि ॾिसण सां कुझु न थींदो, सिर्फ़ु ख़ुशि न थी वञो। असां दादी ॾे मल्हायो, भोग लॻायो, हीअं कयो हूअं कयो, ॾाढो सुठो अनुभव थियो। लेकिन उन्हनि जे अनुभव ॿुधंदे जे अनुभव शेयर कंदा आहिनि त उन्हनि जा अनुभव ॿुधंदे कि दादी हीअं कंदा हुया, हीअं कंदा हुया, हीअं कंदा हुया, त असां बि उहो कर्मनि में लायूं, त असां बि जीअं बाबा जी उहो गुण खे जीवन में धारण करे हलूं, त उहो चीज़ सहज थी वेंदो आहे। हिकु थींदो आहे न कि असां ख़ुदि महिनत करो, जीअं बाबा चईंदा आहिनि ख़ुशि रहो, त असां ख़ुदि महिनत करो। ऐं दादी कीअं हमेशह ख़ुशि रहंदा हुया, असां ॾाढो रहंदा हुया, न संकल्प रहंदा हुया, त उन्हनि जे बारे में माण्हू अनुभव ॿुधाईंदा आहिनि कि हीअं थियो हुयो, हीअं थियो हुयो, त बि दादी जे मन में कोई वीचार न, त जीअं असांजे लाइ सहज थी वेंदो आहे कि असां बि ईअं करूं। त अनुभव ॿुधाइणु मतिलबु कि उन सां ईअं सिखो, अव्यक्त डे मल्हाइणु मतिलबु कि असां बि हुननि जहिड़ा गुण स्वभाव संस्कार पंहिंजे अंदरि धारण करे कम से कम उन जहिड़ा त ठहूं, है न। बाबा वैसे चईंदा आहिनि ब्रह्मा बाप समान ठहिणो, लेकिन अॼुकल्ह दादियुनि दीदियुनि जो बि माण्हू अव्यक्त दिवस मल्हाईंदा आहिनि। त लक्ष्य रख, लक्ष्य असांजो आहे ब्रह्मा बाप समान ठहिणु, निराकार रूप में शिव बाबा समान ठहिणु। लेकिन ये अव्यक्त दिवस में बि चीज़ सीढ़ी है, त चलो असां अॼु जे ॾींहुं बि उन्हनि जी विशेषताऊं ॿुधी करे उन्हनि खे यादि करे, यादि बि छो करो ताकी असां उन्हनि जहिड़ा
जल्दी जल्दी असां में बि उहा शक्ति अची वञे जीअं वरदान रूप में। त बाबा चईंदा आहिनि की जी शिव बाबा जो कंहिंखे साक्षात्कार थियो, ख़ुशी थी, हिन में छा थियो, इनखे चईंदासीं भक्ति जो अल्पकाल जो सुख। त असांखे हिते भक्ति मार्ग न करिणो आहे, हिते ज्ञान मार्ग अची हिसाब सां हलिणो आहे। त इहो भक्ति जो फल आहे साक्षात्कार थियणु। त भगत थोरी आहियूं असां शिव बाबा जो, असांखे त ओहिड़ो ठहिणो आहे न। त अगरि साक्षात्कार सां ख़ुशि थी वेंदा त जीअं भक्ति जो फल आहे, जीअं ॾाढी भक्ति कई हूंदी हुनखे ऑटोमेटिकली क़ाइदे अनुसार हिन ज्ञान सां फल मिलणो ई हूंदो आहे। ब्रह्मा विष्णु इकट्ठा ॾेखारींदा आहिनि। ब्रह्मा सां विष्णु भक्ति जो फल विष्णु जे रूप में मिले तो राजाई जो फल मिलंदो। भक्ति जो फल विष्णु जे रूप में मिले तो राजाई जो न। वैसे तो बाबा चईंदा आहिनि भक्ति जो फल आहे कि शिव बाबा जी पहचान मिली हुई, ख़ुदि जी पहचान मिली हुई, ज्ञान मिली वियो। पर ज्ञान सां प्राप्ति छा थींदी? विष्णुपुरी में वेंदासीं, विष्णु जे रूप जो फल मिली वेंदो असांखे। अर्थात श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ा गुण संस्कार धारण थी वेंदा। विष्णु और श्री कृष्ण जो साक्षात्कार त ॾाढा कंदा आहिनि, परंतु सम्झंदा आहिनि भिन्न भिन्न नाम रूप में भक्ति बि कई, परंतु सम्झबो आहे भिन्न भिन्न नाम रूप में भक्ति कई। साक्षात्कार के योग व ज्ञान न चईंदासीं। न त भक्ति से साक्षात्कार थियो, हाणे साक्षात्कार न बि थिए त हर्जो न आहे। एम ऑब्जेक्ट आहे ई मनुष्य खां देवता ठहिण जी। तव्हां देवी देवता धर्म जा ठहींदा आहियो न। बाक़ी पुरुषार्थ कराइण लाइ बाप सिर्फ़ु चईंदा आहिनि ॿिया संग बुद्धि योग हटायो। बाबा चईंदा आहिनि एम ऑब्जेक्ट असांजी यादि रखो मनुष्य खां देवता ठहिण जी। बाक़ी पुरुषार्थ कराइण लाइ बाबा छा चईंदा आहिनि, ॿियो संग तोड़े हिकु बुद्धि योग मिसां जोड़ो। देह सां बि बुद्धि योग हटाए बाबा खे यादि करिणो। जीअं आशिक माशूक कम बि कंदा रहंदा आहिनि, परंतु दिलि माशूक सां लॻल रहंदी आहे। बाबा बि चईंदा आहिनि मामे कम यादि करो, पोइ बि बुद्धि ॿियो तरफ़ भॼी वेंदी आहे। पकड़े रखो हुनखे। हाणे तव्हां ॼाणंदा असांखे उतरण में हिकु कल्प लॻियो। सत्य खां वठी करे सीढ़ी उतरंदा आहियूं। थोरी थोरी खाद पइजदी रहंदी आहे न। सत्य खां वठी करे सीढ़ी उतरंदे आया आहियूं। थोरी थोरी खाद पइजदी रहंदी आहे त तमो प्रधान थी वेंदा आहिनि। सतो खां तमो ठही वेंदा आहिनि। पोइ हाणे तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण जे लाइ बाबा जंप कराईंदा आहिनि। हाणे तमो प्रधान खां सतो प्रधान ठाहिण लाइ जंप करो। हीअ अव्यक्त दिवस मल्हाइण बि जीअं जंप लॻाइण जो ॾींहुं आहे अॼु जे ॾींहुं बि। लेकिन हीअं न असां सिर्फ़ु गुलज़ादारी 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 कंदा रहूं। उन्हनि जी विशेषताउनि खे स्वयं जे अंदरि धारण करिणो आहे। इहे लक्ष्य रखो त महिनत न करणी पवंदी। जो उन्हनि में विशेषताऊं आहिनि उहे असां में अॼु वरदान जे रूप में मिली वेंदियूं। जीअं ब्रह्मा बाबा जो अव्यक्त ॾींहुं मल्हाईंदा आहियूं त सोचता आहियूं न वरदान जे रूप में ब्रह्मा बाप समान फ़रिश्तो ठही वेंदो। त बाबा चवनि था कि हाणे जंप लॻाइणो, सेकेंड में सतो प्रधान ठाहिणो। त मिठे मिठे ॿारनि खे पुरुषार्थ करिणो पए। बाबा त शिक्षा ॾींदा रहंदा आहिनि। जॾहिं सेंसिबल ॿार ख़ुदि अनुभव कंदा आहिनि बराबरि ॾाढो डिफिकल्ट आहे। कोई ॿुधाईंदा आहिनि, कोई त बिल्कुलु ॿुधाईंदा न आहिनि। पंहिंजी अवस्था खे ॿुधाइणो खपे न। बाप खे यादि ई न कंदव त वरसो कीअं मिलंदव। क़ाइदे सां यादि न कंदा, सम्झंदा आहिनि असां त शिव बाबा जा आहियूं ई, यादि न करण सां किरी पवंदा। बाबा खे निरंतर यादि करण सां खाद निकिरंदी वेंदी। अटेंशन ॾियणो पवंदो।
जेस ताईं शरीर आहे तेस ताईं पुरुषार्थ हलंदो रहे। बुद्धि बि चवंदी आहे यादि घड़ी घड़ी भुलिजी वेंदी आहे, छो जो सूक्ष्म चीज़ आहे न। हिन योग सां तव्हां बादशाही प्राप्त कंदा आहियो। सभु त हिकु जहिड़ी दौड़ी पाए न सघनि, लॉ न चवंदो आहे, रेस में बि जरा सो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। नंबर 1 पोइ प्लस में अची वेंदा आहिनि। हिते बि ॿारनि जी रेस आहे। मुख्य ॻाल्हि आहे यादि करण जी। ये त सम्झंदा आहियो असां पापात्मा सां पुण्यात्मा ठहींदा आहियूं। बाबा डायरेक्शन ॾिनो आहे न। हाणे पाप करण सां उहो 100 गुणो थी वेंदो है न। हाणे पाप कयो त उहो 100 गुणा थी वेंदो बाबा जो ठहिण खां पोइ। ॾाढा आहिनि जो पाप कंदा आहिनि लेकिन ॿुधाईंदा न आहिनि, पोइ वृद्धि थींदी वेंदी आहे, पोइ अंत में फेल थी वेंदा। ॿुधाइण में लज्जा ईंदी आहे। सच न ॿुधाइण सां पंहिंजे खे धोखो ॾींदा आहिनि। कोई खे डर लॻंदो आहे बाबा सम्झी ॻाल्हि ॿुधी करे छा कंदा। असां आत्माऊं तमो प्रधान हुयासीं। हाणे अगरि असां ज्ञान मार्ग में अचण सां ई थोरी सतो प्रधान थी वेंदासीं। धीरे धीरे बाबा खे यादि कराईंदो कचिरो निकिरंदो वेंदो। अगरि हिकदमि सां आयो उहो कचिरो साफ़ करे सघे वैसे त उहो संकल्प में बाबा खे ॾेई छॾियो आहे, लेकिन सम्झो न बि ॾेई सघियो, मुख सां हथनि सां कर्म थी वियो त बाबा खे ॿुधाए छॾियो न, छा वॾी ॻाल्हि आहे। हाणे त बाबा बाप जे रूप में त बि मदद करे सघंदा आहिनि। पोइ धर्मराज त नंढा भाउ मारदा। कोई त नंढी भूल बि ॿुधाइण में अची वेंदो आहे, परंतु बाबा उन्हनि खे चवंदा आहिनि वॾी भूल त ॾाढा वॾा वॾा ॿार कंदा रहंदा आहिनि। सिर्फ़ु महारतनि खां बि माया छॾंदी न आहे। मतिलबु ॾिसो दुनिया में जो बि ग़लति कमु थिए थो न, हुनजा ज़िम्मेवार बि असां ई आहियूं। छोजी बाबा वरी चवंदा आहिनि, छोजी बाबा चवंदा आहिनि न जंहिं समय तव्हां उल्टो कमु कंदा आहियो त हुन समय तव्हां ब्रह्मण न आहियो, तव्हां शूद्र कुल में अची वियो। त हाणे असां ब्रह्मण ठही करे अगरि कहिड़ो बि कमु कंदासीं त असांखे उहो बि दुनिया वारा फॉलो कंदा। त हुनजे निमित केरु थी, मतिलबु दुनिया में जो बि पाप थिए थो न, तव्हां त चवंदव अरे कलयुग जो माण्हू केॾा कंदा आहिनि, लेकिन असांजो नंढो पाप, नंढी ग़लती ऐं उहो बि करे छॾी ऐं बाबा खे ॿुधायो न त दुनिया वारा उहो वॾे रूप में करे वठंदा। हिन करे हर नंढी वॾी ॻाल्हि संकल्प में चेक करे बाबा खे ॿुधायो, कम से कम दुनिया में त न फैलंदी न। त बाबा चवनि था सिरे महारतनि की बि माया छॾंदी न। माया पहलवान की बि माया पहलवाननि जो ई चक्कर में, पहलवाननि खे चक्कर में लाहींदी आहे। इन में बहादुर थियणो। कूड़ त हिते हली न सघे, सच ॿुधाइण सां हल्को थी वेंदो। केतिरा बि बाबा सम्झाईंदा आहिनि, पोइ बि कुझु न कुझु हलंदो रहंदो आहे। अनेक प्रकार जी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हाणे जबकि बाबा सां राज्य वठिणो आहे त बाबा चवंदा आहिनि कि बुद्धि ॿियो तरफ़ सां हटायो। तव्हां ॿारनि खे हाणे नॉलेज मिली आहे। 5000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो। तव्हां पंहिंजे जन्मनि खे ॼाणे विया आहिनि। कोई जो उल्टो सुल्टो जनम हूंदो आहे त डिफेक्टेड थी वेंदो आहे, पंहिंजे कर्म अनुसार ई निकिरींदो आहे। बाक़ी मनुष्य त मनुष्य ई आहे। त पाप सम्झाईंदा आहिनि हिकु त पवित्र रहणो आहे, ॿियो कूड़ पाप कुझु न करिणो, न त ॾाढो घाटो पइजी वेंदो। ॾिसो हिक सां थोरी भूल थी, बाबा वटि आयो, बाबा क्षमा करिणो, बाबा क्षमा करो, अहिड़ो कमु पोइ कॾहिं न कंदमि। बाबा चवंदा आहिनि अहिड़ी भूलियूं त ॾाढी थींदियूं आहिनि, तव्हां त सच ॿुधाईंदा, हिकिड़ी त ॿुधाईंदा ई न आहिनि। कोई फस्ट क्लास ॿार पोइ बि किथे बुद्धि वेंदी आहे। कोई त फस्ट क्लास बचियूं आहिनि, कॾहिं किथे बुद्धि वेंदी ई न। जी बॉम्बे में निर्मला डॉक्टर आहे नंबर 1, बिल्कुलु साफ़ दिलि, कॾहिं दिलि में उल्टो ख़्यालात न ईंदो। हिन करे दिलि ते चढ़ल आहे न। ईअं ॿिया ॿार बि आहिनि त बाबा सम्झाईंदा आहिनि सिर्फ़ु सची दिलि सां बाप खे यादि करो, कर्म त करिणो ई आहे।
बुद्धि और पाप सां लॻो रहे, हथ कम तरफ़ दिल शिव बाबा तरफ़। उहा अवस्था पिछाड़ी में ईंदी जंहिंजे लाइ ई ॻाईंदा आहिनि। अतीन्द्रिस गोपिन सां पुछो त हिन अवस्था खे पाईंदा। जो पाप कर्म कंदा आहिनि उन्हनि जी अवस्था थींदी न आहे। हथ काॾे दिलि यादि उन्हनि खे बाबा सां बुद्धि योग न जुटंदो, उन्हनि खे अतीन्द्रिय सुख जी अनुभूति न थींदी। बाबा सुठी तरह ॼाणंदा आहिनि तॾहिं त भक्ति मार्ग में बि बुरे व सुठे कर्मनि जो फल मिलंदो आहे न। ॾियण वारो त बाबा ई आहिनि। जो कंहिंखे दुख ॾींदो जरा त ज़रूरु दुख भोगंदो। जीअं कर्म कयो उहो भोगणा पवंदी आहे न। हिते त बाबा ख़ुदि हाज़िर आहिनि, हिते त बाबा ख़ुदि हाज़िर आहिनि। बाबा चवनि था त भक्ति मार्ग में भी सुख दुख जो फल बाबा ॾींदा आहिनि। दुख ॾियो त दुख मिले, सुख त बाबा चवंदा आहिनि मशीनरी हलंदी आहे कर्मनि अनुसार हलंदो आहे, लेकिन ये मशीनरी बि ठाहिण वारो त बाबा आहिनि, है न। हिते त बाबा ख़ुदि हाज़िर आहिनि, सम्झाईंदा रहंदा आहिनि। पोइ बि गवर्नमेंट आहे धर्मराज त मुंहिंजे साथ आहे हिन समय मूंसां कुझु बि छिपायो न। ईअं न कि बाबा ॼाणंदा आहिनि। असां शिव बाबा जी दिलि अंदरि असां शिव बाबा सां दिलि अंदरि क्षमा वठी वठंदासीं, कुझु बि क्षमा न थींदी। पाप कॾहिं कंहिंजो छुपंदो न आहे। पाप करण सां दिन प्रतिदिन पापात्मा ठही वेंदो। तकदीर में न त पोइ ईअं ई थींदो, है न। तकदीर में न त ईअं ई थींदो। रजिस्टर ख़राब थींदो आहे। हिकु बार कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, सच न ॿुधाईंदा आहिनि, सम्झबो आहे अहिड़ो कमु कंदा रहंदा आहिनि। कूड़ कॾहिं छिपी न सघंदा, इन करे हर सेकेंड बाबा सां कनेक्शन रखी बाबा खे सभु ॿुधाईंदा रहो, चेंज कंदा रहो, है न। त बाबा चवंदा आहिनि, बाबा बि ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। कख जो चोर लख जो चोर, इन करे चइणो खपे न असांखां इहो दोष थियो। जॾहिं बाबा पुछंदा आहिनि तॾहिं चवंदा आहिनि भूल थी वई, आपे ई ख़ुदि न ॿुधाईंदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि। ॾाढा ॿार छिपाईंदा आहिनि। बाबा खे ॿुधाइण सां श्रीमत मिलंदी। किथां का चिठी ईंदी आहे, पुछो छा जवाबु ॾियणो आहे, ॿुधाइण सां श्रीमत मिलंदी। अगरि तव्हांखे चिठी मिली त बाबा खां ॿुधो, बाबा हिननि खे छा श्रीमत ॾियणी आहे, छा जवाबु ॾियणो आहे। ॾाढनि में कोई गंदी आदत आहे त उहो छिपाईंदा आहिनि। कोई त कोई खे लौकिक घर सां मिलंदो आहे। बाबा चवंदा आहिनि हल पायो त बि रिस्पॉन्सिबल बाबा आहे। अवस्था ॾिसी करे कंहिंखे चवंदा आहिनि कि यज्ञ में मोकिलो, तव्हांखे बदिली करे ॾींदासीं, न त इहे यादि रहंदो बाबा ख़ुदि ख़बरदार कंदा आहिनि। मार्ग ॾाढो ऊचो आहे, क़दम क़दम ते सर्जन जी राय वठणी आहे। बाबा शिक्षा ई ॾींदा आहिनि कि हीअं जिते लिखो त तीर लॻंदो, परंतु देहाभिमान ॾाढो आहे। श्रीमत ते न हलण सां पंहिंजो खातो ख़राबु कंदा आहियूं। श्रीमत ते हलण सां हर हालत में फ़ाइदो। रास्तो केतिरो सहज आहे। सिर्फ़ जो शिव बाबा चवनि था कंदा हलो। जीअं ब्रह्मा बाबा कईं, अख बंदि करे साकार में हूअं कंदा हलो, निराकार रूप में शिव बाबा खे फॉलो कंदा हलो, बसि। रास्तो ॾाढो सहज आहे, पंहिंजी बुद्धि न लॻाइणी आहे। जो शिव बाबा चवनि था बसि उहो ई कंदा हलो। जो ब्रह्मा बाबा साकार में कनि बसि उहे ई कंदा हलो। प्रजा बाबा चवंदा आहिनि सिर्फ़ु यादि सां तव्हां विश्व जा मालिक ठहींदव। बुढ़ियनि जे लाइ त सिर्फ़ु बाबा जी यादि ऐं वर्सी खे यादि करो। प्रजा न ठाहींदव त राजा रानी बि न ठही सघंदा। पोइ बि जो छिपाईंदा आहिनि उन्हनि सां त ऊच पद पाए वठंदा न।
जेका सिर्फ़ु बाप ऐं मर्ज़ी खे यादि कंदा आहिनि त बाक़ी सभु संत ऊच वरिसो पाए वठंदा न। बाबा जो फ़र्ज़ु आहे सम्झाइण, त पोइ ईअं न चवनि कि असांखे पतो न हुयो। बाबा सभु डायरेक्शन ॾींदा आहिनि, भूल खे झटि ॿुधाइणो खपे, हर्ज़ु न आहे, पोइ न करिणो आहे, इन में ॾिजण जी ॻाल्हि आहे। प्यार सां सम्झाइबो आहे। श्री तव्हांजी कोई ग़लती न आहे, त रावण जी प्रॉपर्टी आहे न। अगरि रावण जी प्रॉपर्टी खे तव्हां ख़ुदि पंहिंजे पुरुषार्थ सां हुन सां मुक्त नथा थी सघो त बाबा खे ॿुधाइणो आहे न। सम्झो था बाबा असांखे सम्झाए ॾिनई, तव्हां यादि बि कयो त बि उहो स्वभाव संस्कार वञे ई नथो, त बाबा खे बाबा जी मदद वठणी आहे न, है न। त बाबा चवनि था प्यार सां सम्झाईंदासीं, बाबा खे ॿुधाइण सां कल्याण। बाबा पुचकार ॾेई प्यार सां सम्झाईंदा, न त दिलि सां हिकदमि किरी पवंदा। हिननि जी दिलि सां किरिया त श्री बाबा जी दिलि सां किरिया। ईअं न कि असां डायरेक्ट वठी सघंदा आहियूं, कुझु बि न। जेतिरो सम्झाइबो आहे, जेतिरो सम्झाइबो आहे बाबा खे यादि करो, ओतिरो बुद्धि ॿाहिरि भटकदी रहंदी आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाबा डायरेक्ट वेही सम्झाईंदा आहिनि। जे बाद में शास्त्र ठाहींदा आहिनि, जंहिंजा बाद में शास्त्र ठाहींदा आहिनि। इन में गीता ही भारत जो सर्वोत्तम शास्त्र आहे। ॻायल बि आहे न, सर्व शास्त्र में शिरोमणि गीता त भॻवानु ॻाई आहे, जो भॻवान स्वयं हाणे असांजे साम्हूं ॻाइनि था। बाक़ी सभु धर्म त पोइ ईंदा आहिनि। गीता थी वई माँ बाप, बाक़ी सभु हुन जा ॿार आहिनि। गीता में भॻवान वाचा आहे, श्री कृष्ण खे देवी संप्रदाय चईंदासीं। देवताई त सिर्फ़ु ब्रह्मा विष्णु शंकर आहिनि, भॻवान त देवताउनि सां बि ऊच आहे। ब्रह्मा विष्णु शंकर टिनिनि खे रचण वारो शिव बाबा आहे। बिल्कुलु क्लियर आहे, ब्रह्मा द्वारा स्थापना। हीअं त कॾहिं न चईंदा श्री कृष्ण द्वारा स्थापना, ब्रह्मा जो रूप ॾेखारियो न। त ब्रह्मा जो त वैसे ई साधारण बूढ़ो रूप ॾेखारींदा आहिनि, है न। त ज़रूरु सत्य खां पहिरियों ई आया हूंदा न बाबा। कंहिंजी स्थापना कंदा आहिनि, विष्णुपुरी जी स्थापना कंदा आहिनि। इहे चित्र त दिलि ते छपी वञिणो खपे। असां शिव बाबा सां इन्हनि द्वारा वरसो वठूं था। बाबा बग़ैर दादे जो वरसो मिली न सघे। जॾहिं कोई बि मिलंदो आहे त इहे ॿुधायो कि बाप चईंदा आहिनि मामिक यादि करो। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, मंज़िल ॾाढी ऊची आहे, हिन करे क़दम क़दम ते सर्जन जी राय वठणी आहे। श्रीमत ते हलण सां ई फ़ाइदो आहे, बाबा सां कुझु बि छिपाइणो न आहे। ॿियो आहे देह ऐं देहदारियुनि सां बुद्धि जो खटाए हिकु बाबा सां ई लॻाइणो आहे। कर्म कंदे बि हिकु बाबा जी यादि में रहण जो पुरुषार्थ करिणो आहे। वरदान सदा हिकु संपन्न मून में रहण वारा पुरुषार्थी प्रालब्ध स्वरूप ठहो। बाप दादा वतन सां ॾिसंदा आहिनि, कई ॿारनि जा मून ॾाढा बदिलंदा आहिनि। कॾहिं आश्चर्यवन जी मून, कॾहिं क्वेश्चन मार्क जी मून, कॾहिं कंफ्यूजन जी मून, कॾहिं टेंशन, कॾहिं अटेंशन जो झूलो। लेकिन संगम युक्त प्रालब्ध युग आहे न, कि पुरुषार्थ ई आहे। हिन करे जो बाप जा गुण उहो ॿारनि जा गुण, जो बाप जी स्टेज उहा ई ॿारनि जी बि स्टेज हुजणी खपे। इहे संगम युग जी प्रालब्ध आहे। त सदा हिकु ई संपन्न मून रहो, तॾहिं चईंदासीं बाप समान अर्थात प्रालब्धी स्वरूप। निराकार रूप में शिव बाबा समान, साकार रूप में ब्रह्मा बाबा समान।
स्लोगन आहे बाप दादा जे हथ में बुद्धि रूपी हथ हुजे त परीक्षाऊं रूपी सागर में हिलंदव न। जॾहिं बाबा सां असांजी बुद्धि हथ आहे, असांजी बुद्धि रूपी हथ बाबा जी बुद्धि रूपी हथ में हुजे, असांजी बुद्धि में बाप समान समझ हुजे, अव्यक्त इशारो निश्चय जे फाउंडेशन खे मजबूत करे सदा निर्भय और निश्चिंत रहो। फेटफुल जी पहिरों निशानी आहे हर सेकेंड हर कदम में एक्यूरेट हलणु। फेटफुल जी निशानी आहे हर सेकेंड हर कदम में हिकदमि बाबा जी श्रीमत अनुसार एक्यूरेट हलणु। एक्यूरेट मूर्ति ठहिणो अर्थात हैमर लॻाइणो। हैमर सां बि उसनखे ठोके ठोके करे ठीकु कंदा आहिनि। तव्हां माण्हू त हैमर खाइण जे अनुभवी थी विया आहियो न। नथिंग न्यू मतिलबु जो बि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि उन्हनि में बाबा जी श्रीमत अनुसार कर्म कंदा रहो त इहा ॻाल्हियूं अचणु मतिलबु हैमर लॻणु। ॿियो ही जेतिरी परिस्थिति ईंदी ओतिरो असां बाबा जो ज्ञान गुण शक्तियुनि खे यूज़ कंदासीं, ओतिरी धारणा थींदी, ओतिरी असां बाप समान थींदा वेंदासीं। खेल लॻंदो आहे न, ॾिसंदा रहंदा आहियो, मुस्कुराईंदा रहंदा आहियो, दुआयूं ॾींदा रहंदा आहियो, ऐं जेको परिस्थिति प्रॉब्लम लाहींदो आहे उनखे असांखे थैंक यू करिणो खपे। छो जो उहा अगरि असांजे जीवन में विघ्न न विझे, उहो एॾो शोर शराबो न करे, उहो एॾो उल्टो सुल्टो कमु न करे त असां बाबा जी यादि में रही करे बाबा जी ज्ञान गुण शक्तियुनि खे यूज़ करे उन्हनि ते विजय कीअं प्राप्त करे सघंदासीं। त अहिड़ी आत्माउनि खे, अहिड़ी जीव जंतु जानवरनि खे, अहिड़ी प्रकृति खे थैंक यू चइणो खपे न। छो जो उहा आया ऐं असां बाबा जी यादि में उन्हनि ते विजय, उहो कचिरो खणी आया ऐं असां बाबा जी यादि में रही करे उन कचिरे सां उनखे बि मुक्त कयो, पूरी दुनिया खे बि मुक्त कयो। त अहिड़ी आत्माउनि खे थैंक यू चइणो खपे, है न। मुस्कुराईंदा रहो, दुआयूं ॾींदा रहो। हीरो एक्टर अर्थात एक्यूरेट पाठ वॼाइण वारा, निश्चय बुद्धि सदा निश्चिंत आत्मा। अॼु अव्यक्त गुलज़ार ॾींहं जो दिवस आहे, हुन लाइ नोट आहे। अॼु असां सभिनि जी अति प्रिय बाप दादा जी नैननि जी नूर पंहिंजी दिलि तख़्त ते बाप दादा खे विहारण वारी मिठी दादी गुलज़ार जी जो पुण्य स्मृति दिवस जी सभु ब्रह्मण कुल आत्मायूं, भूषण आत्मायूं, भाउ भेण उन्हनि द्वारा पधारे अव्यक्त बाप दादा जी जो पालना मिली, उन पालना जो रिटर्न ॾियण लाइ शुभ संकल्प वठां। जीअं दादी जी हर क़दम एक्यूरेट हलिया, सदा पंहिंजे मुस्कुराईंदे हुए चहिरे सां सभिनि खे दुआयूं ॾिननि, एक्यूरेट पाठ वॼायो। ईअं असां सभी उन्हनि जे पद चिन्हनि ते हली करे उन्हनि खे पंहिंजे स्नेह सुमन अर्पित करूं था। इहे ई उन्हनि जे प्रति सच्ची श्रद्धांजलि आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो,